नस्तईनुहु वनस्तगफिरुहु वनुअमिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व शफीअना व हबीबना व मुर्शिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम उतलु मा ऊहिय इलैक मिनल किताब व अक़िमिस सलाह इन्नस सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ। इंतहाई काबिल सद एहतराम हाज़रीन जमात, 12 ज़ुल्हज 1443 हिजरी सलाही चाचड़ तालुको पनुआ किले जे इन अज़ीम दीनी दरसगाह में ई सालाना जलसो आहे। असां वाइज़ी मौलवी ऐं मौलूदी इन शइ ते ॼमी बीठा हूं त ज़ुल्हज हुजे त क़ुर्बानीअ जो वाइज़, मुहर्रम हुजे त शहीदन जो वाइज़, रबीउल अव्वल त विलादत, रमज़ान त रोज़न जो वाइज़, रजब त मेराज जो वाइज़, शबान त शबे बरात जी तकरीर। जे इहो वाइज़ मौलवी न करे त गोठण वारा ऐं जमायती चवंदा त मौलवीअ खे इल्म ई न हुयो। ख़बर ई न। मां अवां जे साम्हूं अर्ज़ पियो रखां, क़ुर्बानीअ जो वाइज़ भी कयो, मेराज जो वाइज़ भी कयो, शबे बरात भी ॿुधायो, पर उन सां गॾो गॾु हीअ शइ भी ॿुधायो त पीउ माउ जो हक़ केतिरो आहे, न्याणियुनि जो हक़ केतिरो आहे, पर्दे जो सबक केतिरो आहे, व्याज केतिरो हराम आहे, न्याणियूं जवान विहारणु केतिरो हराम आहे, छोकिरियूं बेपर्दा करे कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि ऐं NGOs में मोकिले छॾिजे, इन जो केतिरो गुनाह आहे। इन वाइज़ करण सां नुक़सान इहो आहे जो चंदो घटि मिलंदो। जंहिं जग सां मौलवी आयो हुन सां हलियो वञे, छो त इहा बीमारी सभिनी में आहे। इहो मर्ज़ हर माण्हूअ जे अंदरि अची वियो आहे। मां पंहिंजे मुख़्तसिर बयान में, जो त हिते वक़्तु थोरो आहे, मियां सदरदीन साईं कमरदीन बुज़ुर्ग अल्लाह इन्हनि जे सेहत में बरकत करे, वॾनि असांजे बुज़ुर्गनि जे क़बरुनि खे अल्लाह रोशन करे। सिर्फ़ मां मुख़्तसिर वक़्त में अर्ज़ु कयां त
त नबी पाक जे दीन ऐं क़ुरान ऐं इस्लाम जो बैन ऐं बुनियादी मक़सद इहो आहे त हर बुराई ख़त्म थिए, हर नेकी ज़िंदगीअ में अचे। सभु तयारु आहे? हाणे 15 शाबान ते जलसो गुज़िरियल 15 शाबान वाइज़ ॿुधण वारनि खां नफ़िल तस्बीह वज़ीफ़ा पढ़ण वारा मस्जिद में घणा, इन्हनि खे असां मुल्लनि फसायो आहे। अॼु पढ़जो 40 नफ़िल, 1000 मणियूं तस्बीह पढ़जो, सजदे में उथजो ई न, पोइ तव्हांजा सभु कम हिन राति में थी वेंदा। पोइ खोड़ ख़तीबा मूंखां वॾा आलिमा, मां तुंहिंजी जुती बि न सुहां। मां पंहिंजो वाइज़ कयुमि त तुंहिंजे 50 नफ़िल खां जेकर अॼु कोई माण्हू पंहिंजी जवान न्याणी पढ़ण आहे त 50 नफ़िल खां सवाब। चुप थी आओ बाबा, तूं न ॻाल्हाए, हेठों जवाब अचे। डोज़ा गौरो अगाड़ो हिकिड़ो साईं पियो चए त हेॾो जवाब ॾियो जो पन्ने आवाज़ वञे। मां तो चवां एतिरो जवाब ॾियो जो घर बि न ॿुधंदव। असां हलिया वेंदासीं आवाज़ करे। 100 नफ़िल पढ़े पर व्याज छॾे त नफ़िल 100 खां सवाब। तस्बीह पढ़े, नफ़िल पढ़े, सजी मस्जिद में फिरे और न्याणियूं विहारे ऐं व्याज खाए, तोर माप जी ठगी करे, तो वो इनके जो को फ़ायदो थियो वो तरफ ॾींदो। ज़रे बराबर नेकीअ जो भी अजर आ, पर ॾोहनि जे करे हिन जूं नेकियूं भी लुढ़ी वेंदियूं। अल्लाह करीम फरमायो, या अय्युहन्नास, इहो क़ुरान जंहिंखे अॼु असां चुमियूं मिठियूं पिया ॾियूं, जंहिं क़ुरान खे भाकुर पिया पायूं, जंहिं क़ुरान खे असीं उथी करे इस्तिक़बाल कंदा हो, जंहिं क़ुरान पाक ते असां 100 200 रुपया मिठायूं ऐं गुलनि जूं हार रखंदा हो, इहो क़ुरान थो फरमाए। अल्लाह पाक फरमायो, मां तव्हां ॾे क़ुरान वाइज़ करे मोकिलियो आहे, नसीहत करे मोकिलियो आहे। इन्नल्लाह यअमुरुकुम बिल अदल वल इहसान व ईताइ ज़िल क़ुरबा। इहो क़ुरान अदल जो हुकुम थो करे, जे पुट पढ़ाए थो त न्याणियूं भी चुप थी आओ। क़ुरान अदल थो दसे, जो पुट पढ़जे तो त न्याणी भी। पाण 70 साल जो कुराड़ो रूड़ हवड़ाई भजी पयूं था, बूटी ॾेस तारा निकता था, चबाड़जेस कान थी, पर जे घरवारी मरी वञे सो आस्ते तॾे मिठस ॾाढा ॿी शादी कंदे हवड़ा ख़त्म, ॾंत ख़त्म, हथ तो वड़े बाह ते अलाए शाबस तो चए, अलाए तो चए ब्रेक ते लत ॾे। अल्लाह तोखे खुश रखे, सलामत रखे। मां चैनल मटियो आहे वाइज़ जो, हेॾो वॾो जलसो आहे। इन में 69 सालियानूं असां ॼाया ई न। हे जलसो तो हले त ॿ ॻाल्हियूं तो ॿुधो न, न्याणियुनि जी पिट कतल ते गड़ो भी घटिया, हाजिन जा हज, उमिरे वारनि जा उमरा, तबलीग वारे जा चिला, वाइज़ ॿुधण वारनि जा वाइज़, तस्बीह पढ़ण वारनि जूं तस्बीहूं न्याणियुनि जे पिट में ईअं लुढ़ी वेंदियूं जीअं दरिया में तुंहिंजा कख पन लुढ़ी वञनि। इन जे करे न्याणियुनि जी पिट न खण। मां ॻाल्हि उहा पियो कयां जेका कम वारी आहे। टच मोबाइल खां भी को घर खाली ना है, जड़ी पेशमा में खाली ना है तो ॿियो केरु हूंदो। जड़ी बांगा मौलूदी वाइज़ी तकरीरी कोई रहन ना है तो छोकरिन के केतिरियूं आहिनि। जड़ी इन माहौल में चंगा भला सड़ी था वञनि त असांजूं मासूम न्याणियूं बचंदियूं। तो कुरान सचो आहे, समूरा चो। मां हिकिड़ी आयत पढ़ां थो, आलिम वेठा है। हुन्न लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्न। मौलाना सदक
वञा सूरत बकर क़ुरान चाचड़न जो गोठ हाफ़िज़न सां भरियो पियो आहे ईअं भितरड़ो होशला त हाफ़िज़ खे लॻंदो क़ुरान जो चए हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्न तुझे क़ुरान तो सदको वञा पीर भी ॿुधो वॾेरा भी ॿुधो खान भी ॿुधो सरदार भी ॿुधो ऑफिसर भी ॿुधो वॾेरा भी ॿुधो गादी नशीन भी ॿुधो क़ुरान जो चवे मुड़स औरत जो लिबास आहे ज़ाल मुड़स जो क़ुरान वधीक या तूं हे जेको चवे तो त अञा थधी मिटी आहे क़ुरान सां निकाह कबर सां निकाह अञा इंटर थी पढ़े अञा 2 डिग्रियूं रहिला अथसि त पोइ नक कोन्हे जा पाणी कोन्हे पोइ तोखे अॼु मां ही वाइदो कयूं वञा मता ज़िंदगीअ में मुंहिंजो आख़िरी वाइदो हुजे या अव्हां जो आख़िरी हुजे मरण खां अॻु में तकड़ में न्याणियूं पढ़णा तस्बीहूं पोइ पढ़ नफ़िल पोइ पढ़ तहजुद पोइ पढ़ उमरा पोइ कर हज पोइ कर अॻु में न्याणियुनि जा निकाह कराए उन्हनि खे अझो ऐं ढकु ऐं लिबास ॾेयूं वञ त मिठो मुहम्मद रोज़े में राज़ी रब अर्श ते राज़ी निंड वठी वई अथव हंधु खणी चिल्लो ॼणो त सवलो उमरे ते वञी करे एसिन में सुम्हण इहो त सवलो वाइज ॿुधी करे 2 गिर हणण इहो त सवलो आहे पर व्याज छॾण बन्ना सोरण छॾण पर हक़ खाइण छॾण इते तव्हां वाइज कयो न त ॿिए जुमे ते उन मस्जिद में न ईंदो हल बाबा उन मस्जिद ॾे हेॾे मुला मस्जिदूं छॾाईंदा हिन खे ॿुधाए हे वाइज त डबे वारियूं सयूं हिक रात गाड़ियूं ॿी रात अशूं सीरो किलो अधु किलो सूजी 1.5 किलो उन में खंड पाव किशमिश 1/2 किलो डूंगी खीर जो भी 1.5 किलो हुजे इहो वाइज ॿुधाएसि मौलवी मखण आहे व्याज खां न्याणियुनि विहार न कयूं ऐं हिन खे न्याणियूं बेपर्दा करण खां झल तो मस्जिद में पर्चा हणी छॾिया अथऊं त यहाँ ऐसी बात करना मना है तवज्जो कयो त मार्ग कया या अय्युहन्नास हिन ईद ते मां वियो में कारी साहब हिकिड़े चयोसि मां इलेक्शन में लड़ियो में जेके हितां जा माण्हू 2-3 मदरसे खे ॾींदा उन्हनि जवाब ॾिनोसीं असां कोन ॾींदासीं ठीकु आहे जी बिस्मिल्लाह मां जुमे ते वाए ईद ते वाइज के हाणे ये ईद अचर ते उहे माण्हू के चौथी सिफ़ में वेठा मां चयो जी बिस्मिल्लाह तकड़ करे चंदो बंद कयो पर हीअ ॻाल्हि ॿुधी छॾियो त तव्हांखे जेको रिज़्क पोखनि मां ज़मीन मां मिले थो इहो मिलेव मदरसनि जे करे थो अॼु बंदि कयो त सुभाणे रब तव्हांजा दर बंदि कंदो मां चैलेंज सां थो चवां हिक मौलाना अब्दुल कादिर तुमर उमो अल्लाह उनजे कबर ते करोड़ रहमतूं करे इहे ॻाल्हियूं खरियूं खरियूं कंदो अॼु हीअ ॻाल्हि मां थो तव्हांखे कयां पने जो हुजे घोटकीअ जो सलाई चाचड़ जो अॼु बंदि कर मदरसो जे सुभाणे तुंहिंजे रिज़्क में खोट न थिए तुंहिंजो हथ मुंहिंजी गिची मरदे पोइ जैसे भींग न थींदई भली बंदि कर भली बंद कर तो मौलवी थिया मुझे मुकाबले में ज़कात भी न ॾींदुमि खैरात भी न ॾींदुमि जी बिस्मिल्लाह असां राज़ी आहियूं पर 1000 दफ़ो सोच जाए जेकॾहिं तुझे रिज़्क में कुशादगी आहे ऐं बरकत थी त हिन नंढड़नि मासूमनि बच्चनि हिन मदरसनि जे करे मौलाना हाणे भी मींहं जो वसकारो हुजे 4 रातियूं अॻु में तालिब वठी ख़ल्क़ वठी वनी करे मस्जिद खोले ऐं लौड खोले 4 तस्बीहूं आयत करीमा पढ़ाई ज़िक्र कया उहे माण्हू भी रोन पिया जेके बड़ी अॻु में गारियूं पिया ॾियनि त ॿियो कोई मस्जिद में न आयो वरी भी मौलवी पिया तालिबनि सुधा रोअनि असां खजनि जा ठेकेदार आहियूं असां वण खया चौथा रो चौथा तालिबन के रवारियो चौथा कुरान लोडियो तवा गरीबन ऐ तवा गोठाणन मिस्कीनन जे करे त हिन जा वण बचन हिन जो कमंद बचे हिन जो खजूं बचे असि दुआऊं पा घुरऊं पंहिंजन जे लाइ छड़ो न असां जा सब पंहिंजा तो असां जा ॻाल्हायो नथा ऐं मां हाणे ॻाल्हि मन खे चयो
कोई तव्हां सां मेरो हलियो आहे मंदो हलियो आहे कंहिंखे पिटिजो न छो त असां उन नबीअ जा उम्मती आहियूं जंहिं कंहिंखे बि न पिटियो क़ुरान जो फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन भला तव्हां न ई चओ सुभान अल्लाह पर मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो अल्लाह अमल जी तौफ़ीक़ ॾे सभु ॿुधी रहिया हो न नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर शेख गुलाम मुसा साहब बुर्डो जिंदाबाद नारे तकबीर मूंखे त जिंदाबाद को चवंदो ई न आहे साईं अलाए कीअं चयो असां वारो वाइसो आहे चंदो ॾींदड़ बि न ॾींदो आहे पर मां ॻाल्हि करे छॾींदो आहियां त जी हक़ अदा थी वञे जेकॾहिं मौलवी न्याणी विहारे बि मुजरिम पीर विहारे बि मुजरिम वॾेरो विहारे बि मुजरिम सरदार विहारे बि मुजरिम छो त रसूल फरमायो मां न चयो आहे फरमाई अन निकाह मिन सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी फरमाई निकाह मां मुहम्मद जी सुन्नत आहे जंहिं छॾियो उहो असां मां न आहे भली हलवा चाड़ सीरा चाड़ जर्दा कर सेवियूं कर पुलाव कर तस्बीहूं पढ़ पर जे जवान न्याणी वेठी हूंदी त तू हुजूर जे उन जमायत में न अल्लाह सभिनी के हुजूर सां मोहब्बत ॾे आमीन त चओ मौलाना अज जे तुझे जलसे में जमायत घणी आई आहे त तव्हां राति चवंदो त साईं सदरदीन जे जलसे में जमायत घणी चो ॿ उम्मीदवार हिक खे 20,000 वोट ॿिए खे 2500 छा चवंदव त हे उम्मीदवार वॾो जंहिंखे वोट घणा मिलिया फलाणे जे जलसे में माण्हू घणा आया फलाणे जे शादीअ में कार जो 200 माण्हू 300 वॾी ख़ल्क आई इहो एज़ाज़ ऐं डिग्री घटिया मिठो मुहम्मद तो चवे निकाह कयो औलाद जणियो ऐं घणी जणियो त क़यामत में मां मुहम्मद फ़ख्र कयां त मुंहिंजी उम्मत ॾाढा त मुंहिंजी उम्मत अज पार्टी लीडर तो चए मुंहिंजा वर्कर घणा अज मौलवी तो चए मुंहिंजे जलसे में ख़ल्क वॾी आई सुभाणे मदीने वारो मुहम्मद चवंदो मुंहिंजी उम्मत सभिनी खां घणी आहे जेको न्याणियूं विहारे तो इहो रसूल जे हिक उम्मती न सॼी उम्मत जो कातिल आहे दुआ कयो रब समझ ॾे आमीन चओ ॾाढा लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना ही मदरसा वॾेरो भोतारो हाजियो ए त साईं शरफदीन मरहूम रहीम भाई साहब साईं शरफदीन अल्लाह बदरदीन ए उन्हनि जो कमाल ना है साईं हाले जी वारनि जो कमाल ना है हाणे हाणे मदीने को माण्हू मोटन था तव्हां बि विया हूंदव मक्के में उम्रे हज ते मदीने में मदरसे जो पहिरियों बुनियाद मिठे मुहम्मद मस्जिद नबवी में रखी असाबे सुफा जो मदरसो काथे तो मदीने में इन जो बुनियाद कहीं रखियो तालिब पहिरियों कहीं पढ़ाया उन्हनि जे ख़िदमत जो इंतजाम कहीं कयो अज जे करे कोई मदरसे ते तारा उबिता करे तो यो पंहिंजे ईमान ते रहम करे बाकी मदरसो कई मौलविन कई बुजुर्गन या कई हाफिजन जो कमाल कोने हे मिठे मुहम्मद जी सुन्नत ऐं दुआ कयो त क़यामत ताईं मदरसा आबाद रहन आमीन त चओ समूरा मुखे त खोड़ इलाकनि में एड़ा हाफिज ऐं कारी मिलंदा आहिनि जेके चवंदा आहिनि असां सलाई चाचड़ में पढ़ियासीं उन ज़माने में जॾहिं मेण बतियूं फानूसा ऐं घासलेट वारियूं बतियूं ॿरंदियूं हूं अॼु जेकॾहिं उहे क़ुरान पढ़ी ऐं ॿियनि इलाकनि में पढ़ाइनि पिया त सलाई चाचड़ जी अम्मा ऐं मुंहिंजी अधी भेण जंहिं मानी पाणी जंहिं खीर लसी ऐं मखण ॾिनो हूंदो छा उनखे सवाबु मौलाना ही मदरसा ही कुरान जा इदारा जेके अल्लाह जे फज़ल रब जे रहमत अल्लाह जे कुर्ब सां हलल पिया 1443 हिजरी अज 12 ज़ुल्हज हिजरी सन जो काऊ महीनो आ
साल जो माशाअल्लाह हाँ तव्हांखे ख़बर आहे जो वाबस्ता हो दीन सां हिन जमायत खे बि ख़बर आहे पर मां हिननि खां पुछो कोन न त जवाबु ॾियनि हा गुज़िरियल जुमे ते जो मां कंहिं जॻह ते वियुसि जुमो पढ़ाइण त ॿाहिरि हिकिड़ो दोस्त मिलियो चईंसि काॾे पिया वञो मां जो तव्हांजे ॻोठ में अॼु जुमो रखियल आहे चई अॼु जुमो आहे छा माना असांखे जुमे जी ख़बर बि न आहे हे बि मौलवियुनि खे छा बसा ॿ ॾींहं अॻु था चवनि ईद अची वई आहे जुमो अची वियो आहे तॾहिं वञी अखि थी खुले न त असांखे ख़बर अंग्रेज़ीअ जी आहे त 12 जुलाई 2022 वरी पोइ 23 पोइ वरी हीअं पोइ वरी हूअं छो त पघारां ॾेती लेती सॼी अंग्रेज़ीअ ते आहे दीन ऐं क़ुरान सां वाबस्तगी जंजी आहे उनखे ख़बर आहे ही साल जो काऊं महीनो आहे पोइ कहिड़ो सन शुरू थींदो 1443 जे 44 हले तो 44 शुरू थींदो इंशाअल्लाह ताला सब तैयार आयो छाजे लाइ हाँ मैं हाथ करे छो अल्लाह ताके बरकत करे ही महीनो भी कुर्बानी जो ए मुहर्रम भी पर कुर्बानी हुआ जेका शरीयत दसी आ हैदर मौला या हुसैन न असा वरी न पासे ने लड़ी पौंदा जाते चांवर भला पाडो भलो गोश्त भलो सजे पाटड़ो जो मुकारो कयूं ए पो मोट ते इंदो धक्को हणी आयो मासे वक्त ते गडा के भी अपो कोटपो या कौम चढ़ हाणे असां जो सियासी ए माशरती वाबस्तगियूं एडियो थी वयूं जो असां दीन के भी छडे दिनो आ ए मुजा अल्लाह इन मदरसन के क़यामत ते आबाद कर तवी खुश आयो तो मदरसन जा दर खुलियल हुजन हथ मां न चयो थम त खणो तवा इरादो कयो तो मदरसन जे खुलण ते अवी खुश आयो कुरान जी तालीम हले और छो न हले जय कुरान इज्जत सेखारी जय कुरान गैरत सेखारी जय कुरान हया ईमान जा सब करना जय कुरान इज्जत अजमत जा सब करना जय कुरान अदब एहतराम जा मां त अमिड़न न्याणन औरतन के चंदो तो वडे में वडो इस्लाम कुरान जो फायदो औरतन के हाणे वरी मानू औरतुन के बिरगिलाइन था तो मौलवी इंदा मदरसा इंदा निजाम कुरान जो इंदो तो तवा जा 5000 बंद थींदा 5000 बंद न थींदा तवा जा 20 थींदा पर मिलंदव घर चओ समूरा काथे मिलंदा हाणे काथे दा मिलन हाने तो 100 सवा माई एक नादरा ऑफिस जे बाहरों बिठिया एतरियों कतारा जण सीएनजी पंप ते गाड़ियों बिठियो हिय कतार फ्री वर हिय थी फिरे चुंची वारा जो अचन था जगह मिलन कान थी हणंदा कुराड़न जे जगहन में मरो भी न थी हेडे की आयो इज्जत गैरत असांजी दात आ पर जॾहिं कुरान ईंदो इस्लाम ईंदो त इन खां वधीक मिलंदा पर चो घर में मिलंदा तव्हां कहिड़ी ॻाल्हि में ख़ुशि हो चो कुरान वारी में चो समूरा हेड़े दौर में 21 22 20 19 जेके ग्रेड ॾिसो हिते भी हुंदा मुलाजिम खोड़ मुंहिंजा दोस्त नज़र भी अचनि था अल्लाह अञा तव्हांखे वधाए आमीन चओ पर मावा को पुछां तो कुरान जो हाफिज कुरान जो आलिम कुरान जे तालीम वारो उन जो मकाम केतिरो आहे चओ त समूरा चओ समूरा ऐ मां हीअ भी ॻाल्हि कयां खुशामद में ना है छो त कंहिंजो नालो वठां तो खुशामद आहे कई असांजा सरकारी मुलाजिम कामोरा दोस्त खुदा ॾिसे थो इन कुरान वारनि जी दिलि सां इज़त कंदा आहिनि ऐं जीअ में जायूं ॾींदा आहिनि चओ समूरा हिन कुरान जे करे हेठि भी वेंदा आहिनि सही तव्हां आलिम आया हो तव्हां मथे वेहो ऐं हिन दफ़े खुदा जे फज़ल सां माण्हुनि आलिमनि जी इज़त अञा वधाए कई आहे मां अॼु अर्ज़ु कयां हाजी साहब भी वेठा आहिनि ॿिया मौलवी भी ईंदा माण्हुनि खे मयार न ॾियो त माण्हुनि वोट न ॾिना महिरबानी करे इहो वाइज़ ॿीहर न कयो तव्हां माण्हुनि खे शर्मसार था कयो हा साईं ईअं न आहे
खुदा जो कसम अल्लाह शाहिद अगे तो जी होयो पर हिन दफे मर्द मायूं वडेरा सडेरा ए सरकारी मुलाजिम जे इन जो आलमन के वोट दिनो न तारीख में एड़ो वोट न मिलंदो ये जुदा गाला त डाटे जे नथी हां रुस्तम दीन जिसकानी होयो नी मां इन जे इलेक्शन जे वरक में वाइज करण आयो में वाइज भी कयो में औ ता कोन चयो मानो बाबा वोट भी जो गरीबा नोट भी जो बेचारो ला लड्डू खपाइंदो आला अंगूर अची जो मानू उथया छोला छोला मुल्क ते रोला ठका जो कराई त चंगा भला हाजी साहब दस्या पाती बेचारो रुस्तम दीन हाने मौलूद चयो आ हाने यो मिलण में सवलो गालाण में सवलो रुस्तम दीन उछलींदा देगड़न जा छोला न त मेहरबानी करे हक दे और वरेरे साथ ये गाला एक डी गाला त बे डी पन्ने जी सजी पुलिस तो जे मथां जण ब्लू लाइन पूरी थई चो इंशाअल्लाह साथ आलमन जो दिनो आ अगते भी चो समूर अगते भी इंशाअल्लाह उलमा जिंदाबाद हिल तवा जे उलमा जे जमात जो एजाज मौलाना फजल रहमान अल्लाह उन जे सेहत में बरकत करे इंशाअल्लाह सुभान तई हज तो मोटन ता जन दोस्तन दिठो हुंदो सऊदी गवर्नमेंट असा दे मौलाना के वो प्रोटोकॉल दिनो आ जो दुनिया जा बादशाह डंदे आंगुर इयो इन कुरान उलमा जी इज्जत पूरी दुनिया के अंदर हित भी जेकॾहिं मदरसो सलाही चाचड़ जो हिन इमारत खां हिन इमारत ताईं ऐं वरी न्याणियुनि जी इमारत तैयार बीठी आहे छत ते त इहो बि तव्हां जमायत जे हिम्मत ऐं अवां जमायत जे ईमान जो कमाल आहे असां न बदलूं डुकर सां न मुहांग सां न दुनिया जे मामले सां जेतिरो ॾींदासीं ओतिरो वधंदासीं जो वधाइण वारो केरु आहे भलाण हिय चो तो मां वाइज पूरो कया त रब सब कुछ दिनो आ चो अल्लाह से चो अल्लाह सही सब कुछ दिनो आ इन कुरान जे सदको रब तवा जे रिज़्क में ऐ माल में बचड़न में ईमान में अमल में बरकत करे वो केर जवान हो जे रब जे नाले ते पुट पे दे छा पे दे लिखल शामे आ काल या बुनैया इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा काल या अबत फ़अल मा तुमर सतजदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन पीउ भी नबिया पुट भी नबिया कुहण वारो अबो कुसंजण वारो पुत्रा लिखल कुरान में आ पर हजरत इस्माइल जे ईमान जो कमाल हो जो पंहिंजे बाबे के चई जल्दी कुहण में करे ऐं मां सब्र कंद में पंहिंजा हथ भी न पंहिंजा पैर भी न हणंद में इहो ईमान हो इहो रब जे हुक्म जो मञण हो नबिया तालमन के चवंदो कहीं वटि 7 आलम था पढ़ाइन ता वटि 40-50 मुसाफिर उस्ताद खर्च हेडो वडो जलसो हर साल अल्लाह तो हलाए मानू जे समझण मौलाना सब चो मथे काथे बीठो दौरे हदीस भी आ इन साल मौलाना सदर दीन मुबारक तो अल्लाह ताने वडन जे कब्रन के जन्नत जो बाग करे आमीन चो समूरा उन जो जलसो जुदा थींदो इंशाअल्लाह ताला शबान में न्याणिन जो मदरसो छत ते बीठो आ बनात मता के न समझ त न्याणिन जी गाल पे मार जो कया त न्याणिन वारो मदरसो औरतुन जो छत ते बीठो आ इंशाअल्लाह इन थोड़े वक्त में ढकबो इंशाअल्लाह ताला रहमत कई जी असा चो समूरा तवा जे दिल में जरूर एहसास हुंदो तो मुहांग जो जमानो ईद जा ॾींहं कुर्बानी जा बरसात मींह फसल लोडन में आ पर तवा जो लोडन में फसल भी खुदा कंदो रब एड़ी जाय ते पुजाइंदो जो गुजरल दुख अल्लाह तां जा दूर कर एकड़े साल मींह वसो खजन में 15 ॾींहं हमरा एकड़े खजू खयूं घणियूं सो सवड़ विजी घर सुमे सुबह को शाम तई पुछे घर त मींह बंद थियो अचे न चे सवड़ बीबी विजो वरी बेडी पुछे मींह दी खबर जो चे अञा सफा मथे आ चे वरी जोरेली त विजा
14 ॾींहं सुम्हियो पोइ पुछा कई त ॾियो ख़बर कि हाणे मींहुं बंदि थियो आहे। उन ज़माने में शुआरा हूंदा हुआ 500 रुपया 450 रुपया मण। पोइ जेके थिया सीले कमु करे ऐं जॾहिं वियो त हिन जा शुआरा 10,000 मण विया। चए पियो मुंहिंजा रब मां त उमेद लाहे 2 सवड़ियूं विधियूं चओ रिज़्क़ खे वधाइण वारो हाणे बि हिम्मत न लायो। रिज़्क़ जो ज़ामिन केरु आहे? कुरान में लिखियल आहे वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजन व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब। रब एड़ी जाइ तो ॾींदो आहे जाते बाने के गुमान भी नाहे त इरादो करे आहे त अॼु जो अॼु हथ में ॾे न त ईंदड़ पगार में हीअ ईद ते खपी भी वई हूंदी। सिर्फ़ हिन जलसे में मूंखे 20 माण्हू खपनि जेके 5-5 हज़ार जो ऐलान कनि औरतुनि न्याणियुनि जे अवा हिन